तो उहा जन्नत खपे खपे या न खपे याद रखो कुछ भी को नहीं दवाई न दुनिया में तो खपे हारन को मैं सवाल करे रहा बियो मां के का सवाल न तो कया हारी मुखे एकड़ो थोड़ो मुखे थोड़ो सवाल जो जवाब दे जने तो हार को कदोई अन्न मेरे सेरे पंजे घर में इंदोई नमाज भी तो छड़ी इबादत भी तो छड़ी सब कुछ तो छड़ियो हाने मुखे बुधा इन महल ताणी तो कयो छाए कुछ को न थियो आनी नकोरी थींदो सुठो इन में जे जी जल अमड़ आहे उन का दुआ वठो जे जी जल अमड़ ये दुनिया छले भैया सुबह जे कब्र ते वणो उन को दुआऊं वठो अमड़ को दुआऊं वठो अबे को दुआऊं वठो उन जा कदम चुमो छा चवदान अमड़ जे कदमन जे हेठा जन्नता ये चवदान अमड़ जे कदम मथा न छो त मथन को ने पैर रखन डाडो सोलो आनी हेठा जडे तू चुमी दी दे मथा त तोके जन्नत न मिलंदी मुझे मुस्तफा फरमायो अमड़ जे कदमन जे हेठा जन्नत है यानी अमड़ सुती पई हुजे ये हिने जेके पैरा ने हिने कयो सुती पई हुजे आस्ते आस्ते वनी करे अमड़ जी जल जे कदमन के वनी बोसो वनी दे चुम्मी ॾियण तुंहिंजो कमा तो जन्नत खटे वे ॿियो न तो के छा मिले जन्नत खटे आसी नहीं जे जी जल अमड़ आहे उन का दुआ वठो जे जो दिल पर बाबू आहे उन को दुआ वठो न त ये बीमारी ये अज ताई तवा के छदी दी कोन न कोरे छदियो न कोरे छदी दी ये बीमारी ईदी वेंदी एडियो लखे करोड़े अलाए केड़े केड़े किस्म जो बीमारी छी वई आशिक ये दुआ करता केड़ी छो हकीम ने दे यार मुखे खनो चाको दीनो घुमाए अचो छो अल्लाह छो हकीम ने दे यार मुखे खनो चाको थी दस मदीनो घुमाए अचो छोस मुझे दर्दने जिदी ओ मियां अब्दुल्ला इब्ने जो साहब का दवा काना मुझे दर्दने जिदी का दवा काना मुके मदनिए जे तरते पुजाए अचो छोतारा की मन दे यार मुके खणो चाको थी दस मदीनो घुमाए अचो मदीने मदीने निवेद से कंदोर बदली मुके उम्मीद अल्लाह में आ गणी मदीने निवेद से कंदोर बदली मुके उम्मीद जेके इंसान मानो मदीने बनो मुझो नालो बेतन सां लिखाए अचो छो मुझे दर्दने जिदी का दवा काना मुझे दर्दन जिदी का दवा काना मुखे मदनिया जे तरते पुजाए अचो नशे रंग दे
मां मदीने मां गुलामी सदाए सजण जी दिया उन जे अंगण जिमें बुहारी दिया खैर मुझो ओ मुझा दोस्तों ओ मुझा भाइरों ओ मुझा चन्ना साथियों ओ मुझा मुबेजा साथियों ओ मुझा शागिर्दो जेकॾहिं खैर मुझो गुरो था अमा जेकॾहिं बस मदीने दे मूंखे लॻाए अचो छो त हर हर हकीम ने दे मूंखे खणो मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो छो त हर हर अल्लाह छो त हर हर हकीमन दे यार मूंखे खणो चाक थी दुस मदीनो घुमाए अचो बस अल्लाह ताला तव्हांखे खुश रखे सलामत रखे खुश रहो सलामत रहो घर वारनि सां सही हलो पंहिंजे पाड़े वारनि सां सही हलो कंहिंसां साड़ न कयो कंहिंसां दुश्मनी न विझो छा रहियो आहे दुनिया में कुछ भी न रहियो आहे आएगा भी अकेला जाएगा भी अकेला दो दिन की जिंदगी दो दिन का मेला हाँ इन्हें आहे या न आयो अकेला वेंदे अकेलो हाँ कुछ भी हथ नहीं दे कुछ भी हथ नहीं दे बस ख़बर हथ नहीं दे वो जेको कफन ॾींदा आहिनि उहा टुकड़ी क़बर जी ॾींदा आहिनि उहा ई तुंहिंजे कम जी आहे उहा ई बसि कम आहे उन में जन्नत बि उन में ते ॾिसो नी मुंहिंजे अल्लाह हिकिड़े में ॾेई छॾियो आहे जन्नत ॿिए में ॾेई छॾियो आहे छा दोज़ख मुंहिंजो अल्लाह थो फरमाए हाणे केॾे थो वञणु चाहीं मर्ज़ी तुंहिंजी आहे वकील बि तूं आहीं जज बि तूं आहीं पुलिस वारो बि तूं आहीं फौजी बि तूं आहीं हर ॻाल्हि मां तोखे थो चई छॾियां पुलिस वारो जज वज सभु कुझु तूं आहीं फ़ैसिलो तोखे करणो आहे हिन हथ में तुंहिंजे जहन्नम हिन हथ में तुझे जन्नत हाणे तोखे बाना काॾे वञणो आहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए किन चयो मुंहिंजा अल्लाह सही असां दोज़ख में वेंदासीं किन चयो मुंहिंजा अल्लाह सही असां जन्नत में वेंदासीं जन्नती कहिड़ा आहिनि जेके हीअं वेठा आहिनि हिन जे अंदर में ख़ौफ़ आहे जैसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा अपना बुला लिया ये बड़े करम का है फैसले ये बड़े इन्हें आहे आना बस वधिक पार तो जीव वधिक इन मस्ती जी पार तो जीव हर गाल तमा आयो ओ पाड़ी वारो ओ मुबेजा साहिबान हर गाल मा तमा के तुली वजा हर गाल ही गुनाहगार ही ना चीज कहीं न कम जो ये कमीनो ये कहीं न कम जो तमा के तो दी वनी पार तो जीव इन शागिर्दन जी छो त अलाए किथे हींअर वेंदुस अलाए काॾे हींअर वेंदुस का ख़बर नाहे तव्हां जी क़दीर खे उते उन जॻह ते पहुचाइणो आहे इंशाअल्लाह ताला वरी अलाए अचे अलाए न दुआ कयो रमज़ान जो महीनो हुजे 27 जी रात हुजे ऐं जुमे जी रात हुजे मदीने में मौत थी वञे अञा ॿियो हिनखे छा खपे
अन्या भी उनके छा खपे पारा तो जे व मस्जिद जे अल्लाह ताला तमा के खुश रखे सलामत रखे ये असा जो करम नाहे असा जो करम नाहे मुझे अल्लाह जो करम जो पाजे महबूब बानड़े जे इन पाजे इन घर में आणाइण जी तौफीक मुझे अल्लाह दे दिया वधिक दुआऊं घुरंदा कयो मुझे अल्लाह से हेड़ी महफिलूं रखणा इन जी अल्लाह असा सबनी के तौफीक अता फरमाए व आखिर दअवाना खत्म हुआ कुल पढ़ो मरियम के बस खत्म दुआ दे बाबा यार